यूं बरसा गोट खेजर खान मंगने जो मैं दरगाह जुमन चाहते मौजूद है जो तो उन्हें पांच दा गाल बोल कहीं तो उन्हें शाह चवण है दरगाह जा फ़कीरन गादी नशीन वॾे वरसे खां वठी 7 पीढ़ियूं इथों तुंहिंजा तूं प्यालो करे असां साईं जो झाड़ू टूटड़ी पाटड़ी ते कयूं न मोटर आहे न नलको आहे न को सहारो आहे वॾी बेहरमती आहे ओलिया सां कबरूं हुयो जानवर कुता ॿिला गॾा का ताउन कोन्हे हुकूमत असां हे जेको असांजो फ़न आहे अलॻो जो फ़न आहे तमामु हिकिड़ो सुरीलो फ़न आहे ऐं छा आहे त लिक जो ऐं परदे जो फ़न आहे ॻाइणो आहे ॻाइण जा माना 8 सुर लॻनि बाजे में हिकिड़ो वञे साह में बाक़ी ने 7 सुरनि जो राग उठंदो आहे असां हे अलॻो जो आहे काठड़ियूं आहिनि हिन मूं 6 नगनि ते उहो सूद राग ठाहींदा आहियूं जेको बाजे वारनि लाइ ऐं असांजी महिनत आहे तमामु हे अबे ॾाॾे खां क़दीमनि खां असांजो साज़ वरसे में मिलियलु आहे पर हिन में हुकूमत को बि तावन न कयो आहे जो हिकिड़ो चइजे त तावन कयईं उहो कुझु बि न थियो आहे ऐं सिंधी साज़ आहिनि उन लाइ कुझु बि न कयो वियो आहे जेको बीमार आहे फ़नकार उन लाइ बि कुझु बि नथा कनि को तबले नवाज़ आहे को फ़नकार आहे उन लाइ बि हुकूमत कुझु नथी ॾिए कंहिंखे बि दंबरो हे वॼाईंदो आहियां 4 साल थी विया आहिनि उस्ताद आहे मुंहिंजो इन जो कुझु को हल ई कोन थो को हुकूमत न थी ॿुधियूं त हिन जो चवण त असां सां को बि हुकूमत जो तावन न आहे ऐं असांजी दरगाह जेका आहे 30 खां 40 सालनि खां हलंदी पई अचे ऐं हर महीने खां एकी मल्हाईंदा पिया अचूं पर असां सां को बि हुकूमत जो तावन न आहे असांजो इहो ई आला अहमदालनि खां अर्ज़ु आहे त असां सां को इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे असां सां तावन कयो वञे कैमरा टीम सां गॾु आवाम जो सहारो सॼो रिपोर्ट मुहर्रम ख़ान मंगने जो।